अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां तव्हांखे ड्रामा सिंधरी जा ॿ ड्रामा जेके हिकिड़ी कॉमेडी ड्रामा आहे मश्किरनि जो ऐं हिकु वीरनि जी वस्ती ड्रामा तमामु जल्द अचण वारा आहिनि भई। ऐं तव्हांखे कहिड़े जो इंतज़ारु आहे असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। इन जी अपडेट तव्हांखे असांजे चैनल ते मिलंदी। सो वीरनि जी वस्ती ड्रामो एक्शन सां भरपूर जेको रिकॉर्डिंग हले पई उनजी हिन में अदाकार अचनि पिया। आजन प्रेमी आहे ऐं मजू सतार लाड़ आहे ऐं इसरार रवारी साहब ऐं राजा तुन्यो रिमशा शहज़ादी जेको बानो जे करैक्टर में आहे राजा तुन्यो ऐं तमामु बहितरीनु अदाकार अचनि पिया। अञा रिकॉर्डिंग हले थी पई, पुलिस ऐं इन्हनि जी एंट्री थी चुकी आहे। ऐं सभ खां वॾी ख़ुशख़बरी त जेको पत्थर दुनिया जो मूसा ख़ान जंहिं वॾेरे जो किरदारु कयो उनजो पुटु बि हिन ड्रामे में अदाकारी में आहे। सो उहो बि एंट्री उन्हनि जी थी चुकी आहे। तमामु सुठो ड्रामो आहे ऐं तकरार जे जहिड़ो ई ड्रामो तव्हांखे ॾिसण था मिलंदो। बाक़ी तव्हांखे कहिड़ा ड्रामा ऐं कहिड़ा अदाकार पसंदि आहिनि सो असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं ॿियो जेको ड्रामो मश्किरनि जो आहे ऐं उहो बि सिंधरी जो आहे, उन में तमामु सुठा अदाकार एस भट्टी जहिड़ा ऐं लालू मवाली सभु एक्शन उहो बि मज़ा आया। ड्रामो जेको मश्किरनि जे ॻोठ खां बि वधीक तव्हांखे एंटरटेनमेंट कंदो। सो ही असांजी वीडियो कीअं लॻी तव्हांखे असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं वीरनि जी वस्ती में तव्हांखे कहिड़ा अदाकार पसंदि आहिनि जेके उन में अचणु खपनि सो असांखे उहो बि कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। वक़्तु सर अपडेट जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो जीअं उन ते तव्हांखे हर अपडेट मिली सघे। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो।